तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। हिकु सरदार हुयो, उनजी ज़ाल वई गुज़ारे। उनजी ज़ाल जो गुज़ारे वई त हिनखे हिकु ॿारु हुयो, उन मां छोकिरो हुयो जंहिंजी उमिरि 3-4 साल हुई। पोइ हिन वरी ॿी शादी कई, उनखां बि हिनखे पुटु ॼाओ। अॼु नंढा सुभाणे वॾा, वञी हुनजी उमिरि वञी थी 7-8 साल। जेका नई शादी कयईं उन में जेको हिनखे छोकिरो हुयो उनजी उमिरि वञी 5-6 साल वञी थी। पोइ हुनखे पंहिंजी ज़ाल चयो त हे जेको तुंहिंजो जेको पुटु आहे जेको हुन ज़ाल मां, इनखे हाणे माल सां मोकिल, माल चारे हाणे वॾो थी वियो आहे। आख़िर हुनखे माल सां मोकिले छॾियऊं। माल सां मोकिले जो हिन छा कयो जो माटेली मां त माटेली हूंदी आहे, सभु ईअं न आहिनि पर के पोइ हिनखे छा कंदी, उहो छेण जी मानी पचाए हिनखे ॾींदी, चवंदी खयो वञ माल सां। हाणे छेण जी मानी उहो छा कीअं खाए। आख़िर वीचारो झंग में वञे, रड़ंदो वते, रोअंदो वते, नंढो ॿारु छा करे कंहिंखे चवे। आख़िर जेके ॿिया धनार अचनि पिया त उहे मिड़े टुकुर हिनखे ॾियनि पिया, वीचारो खाए पियो। हाणे छेण जी मानी छा खाए। वञे वीचारो सुकंदो वञे ऐं झर झंग में वीचारो रोअंदो बि वते पंहिंजी क़िस्मत ते। चए पियो सॻी मां हुजे हा त ईअं न थिया, अहिड़ा ॾींहं न अचनि हा। मुंहिंजी हिनमहिल वही पहिण जी हुई, मां पढ़ां हा, हाणे मुंहिंजी हीअ उमिरि आहे माल चारण जी। उन माल सां गॾु, मेहण सां गॾु हिकु सान हुयो। पोइ उहो अची हिन सां गॾु अची वेहंदो हुयो। पोइ उन हिनखे चयो त छा ॻाल्हि आहे तोसां। हिन चयो त मूंसां हीअ ॻाल्हि आहे, मूंखे माटेली मां जेका आहे छेण जी मानी पचाए ॾिजे, मां हाणे इहा कीअं खावां। ॾिसी तो मां सुकी पाठो थी वियो, लॻे थो मां चंद ॾींहंनि में हाणे मरी वेंदुसि। ऐं नंढड़े छोकिरे खे चंग वॼाइण जो वॾो शौक़ु हूंदो हो, चंग वॼाईंदो जॾहिं बि अकेलो थींदो हुयो त। पोइ हिनखे हुन सान अचियो, ठीकु आहे त हाणे ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी माउ बि वई आहे मरी, तुंहिंजी माउ बि वई आहे मरी, हाणे मां तूं ॿई दोस्त ई आहियूं, तोखां मानीअ जो बंदोबस्तु मां कयां थो। पोइ उहो सान छा कंदो, ॻोठ जे कनि घरनि में वेंदो, मानी धानी तयारु हूंदी उतां वञी खणी ईंदो, वञी चक में करे मानी खणी अचे हिनखे अची खाराए। पोइ कुझु हिनखे वञी साह पियो। पोइ हिनखे साह न अचियो, जेॾी महिल मुंहिंजी तोखे ज़रूरत पए तूं चंग वॼाइजांइ, मां ओॾी महिल हाज़ुरु थींदो साईं। पोइ हिन कुझु अचे साह पटियो, हो सान वेंदो हुयो, हारी धारी जूं मानी जेका हूंदी बने ते ॿारे ते उतां खणी भॼी ईंदो, अचे हिनखे खाराईंदो हुयो। हिन रंग मटाइण बि शुरू कयो। हुन माटेली माउ जो ॾिठो, चई त मां हिनखे छेण जी मानी पचाए थी ॾियां, हे त उहा न खाईंदो हूंदो। पोइ हिन जो रंग कीअं मटिजंदो थो वञे ऐं हाणे ॾंडो थींदो थो वञे, ॻाल्हि छा आहे। माटेली माउ खे साड़ वरी। पोइ हिकु ॾींहुं हुन पंहिंजे पुट खे चयो त ॻाल्हि ॿुध, तूं सुभाणे पंहिंजे भाउ ते तो गॾियो वञ, चए त हे खाए छा थो ओॾहीं। पोइ हो गॾियो वियो हिन सां सुबुह जो। हुनखे चयो तूं काॾे थो हली, तूं नंढो ई, तूं न हल माल सां। चई न, अॼु मां हलंदो तोसां गॾु। मानी साॻी छेण जी पचाए हिननि खे ॾिनई, हे खणी वियो होॾे। हाणे हुनखे चई पंहिंजे भाउ नंढे खे, चई त हे खा मानी जेका अमड़ पचाए ॾिनी आहे। चई इहा मां मानी कीअं खाईंदुसि। आख़िर उहो नंढड़ो हुनखे जे बुख तंग कयो। हेकर हिन जी दिलि चए पई त हिनखे न खारायां, भली बुख अॼु काटे त ख़बर हिनखे पवे जो हिन जी माउ मूंसां ईअं थी करे। वरी पोइ सोचे त अबे जे सिर ॾे ॾिसां, अबे को त मुंहिंजो भाउ आहे न। पोइ बि पोइ हिन चंग वॼायो, वरी उहो सान आयो, सान खे चई मानी खाराए भॼण असां अॼु। सान ओॾी महिल वियो, वञी ॾिठई हारी धारियुनि जी मानी, उतां चक में करे खणी आयो। खणी अचे हिननि खे ॾिनई। उॾी ॾींहुं को हलवा हुया, सेयूं हुयूं, घणो को सामान हुयो। अचे वेही हिननि खाधो ॿिन्हिनि भाइरनि। हो जो मोटी जो आयो घर त हुन खां पंहिंजी अमड़ पुछा कयो, चई ॾे हाल झंग में छा थो खाए हे। चई मां ॿियो त कुझु कोन थो खाए, पर चंग वॼाए थो, सान अचे थो, इहो जेको असांजो माल वारो इहो अचे थो। पोइ हिनखे चवे थो इहो वञी खणी थो अचे, पर अहिड़ा ताम थो खणी अचे जेके तव्हां बि हिते कोन ॾिठा आहिनि। चई हा, चई हा। चई ठीकु आहे। राति थी, उहो सरदार घर आयो। हुनखे चयो हिनजी ॻाल्हि ॿुध, मां बीमार थी पई आहियां, सो मूंखे चयो आहे, हिकिड़े मुला मूंखे चयो आहे, इन सान जा तूं जेरा खाईंदी पोइ तूं ठीकु थींदी, न त तूं ठीकु कोन थी, तूं मरी वेंदीअ। ऐं जल्दी के हिन सान खे कोराए। हीअ कहाणी जेका असांखे मोकिली आहे, हे हाजी रोस्तम छुटो मैद वारे, उनजी कहाणी आहे हीअ।
पोइ हुन सलाह कई ॻोठ वारनि खे घुराई चई भई राति अची वियो त सान खे कोन्हंदासीं। इहा ख़बर पई छोकिरे खे त भला हे छा मुंहिंजो संगती आहे उनखे कोन था हे सान खे अञा ॿुधाई। सान चयो मां छा कयां हाणे, हे त मूंखे कोन था, हाणे तुंहिंजो अलाह वाई आहे। चई सान ईअं मूंसां न कर, तूं त मुंहिंजो सहारो आहीं, जे तोखे कुई छा मां काॾे वेंदुसि। सान चयो मां छा कयां, इहो तूं वारो भाउ जेको इन वञी ॻाल्हि कई घर त तुंहिंजी अमड़ खे इहो जेको न आयो त उहो छो थो सुखियो खाए, इन जे करे ॿी का बि ॻाल्हि कान्हे का। सान खे हिन ॾाढी मृत्यु इलाज कयईं। सान चयो मां हाणे कोशिशि कंदो त हाणे इंसाननि मां छा कयां। राति थी जेॾी महिल जो माण्हू अचे गॾु थिया, उहो छोकिरो वीचारो रड़ियूं कंदो वञे, हर हिक जे पेरे पए सान खे नको, सान खे नको, पंहिंजी माउ खे पेरे पियो सान खे नको, पंहिंजे पीउ खे पेरे पियो सान खे नको। पंहिंजे पीउ चयो तुंहिंजी अमड़ मरी वेंदी, सान खे लाज़िम कोन पवंदो, जहिड़ा खपनि। आख़िरकार हिन छोकिरे जी कंहिं बि कान ॿुधी, अञा ॿ चंबा हणी हिनखे घर मां कढी छॾियऊं। पोइ हुन सान खे जेॾी महिल रसा विझी दसियूं, सान बि जेको पंहिंजी ताक़त उहा ॾेखारी, उहे रसा छिनी त उतां भॼई। उतां जो भॻो त जेके मेंहूं हुयूं उन्हनि बि रसा वठी छिनाया, उहे बि सान जे पोयूं। सान अचे छोकिरे भरिसां अचे बीठो, छोकिरे खे चई चढ़ मुंहिंजी पुठी ते। हाणे उहो छोकिरो पुठीअ मथां चढ़ी वेही रहियो। छोकिरे जी उमिरि बि हाणे 10-12 साल अचे थी, ऐं उतां खणी जाए निकिरनि। हाणे सान अॻ में मेंहूं पोयां, आख़िर माण्हू उतां पोयां लॻा, ॻोठ जा माण्हू सरदार कढिया, हलो सान खे मोटायो, मेंहनि खे मोटायो। आख़िरकार सान वञी दरिया में पियो। दरिया में जो पियो त टोटल मेंहूं बि दरिया में, अॻे दरिया जो हो पासो वञी निकिता, हे सभु टपी विया परे पासे ते। हाणे हो पासो जो वञी वरितो हिन माल सॼे, हाणे दरिया में केरु गिड़े। जॾहिं हे पंधु कंदा विया, दरिया खां कुझु विथीर का विया त हाणे दरिया जी छोलनि खां असां परे आहियूं, जे चाढ़ कंदो त बि असां ताणी कोन पुॼंदो। उते विया ॾिठो हिकिड़ो वॾो वणु आहे हिकिड़ो, चयो हाणे हे सही आहे बैठक। उते सान हिनखे लाथो, चई हाणे हीअ बैठक सही आहे, हाणे हिते ई पंहिंजो हर्ष हिते ठाहिजांइ, असां बि तोसां गॾु ई आहियूं। मेंहूं बि सभु उते ई। खेर जी राति गुज़री, सुबुह थियो, हिन मेंहनि को ॾुधो। हाणे हिकिड़ो ॼणो जेको छा खीर पीए, जेको खीर हुयो न पीतो, ॿियो जेको खीर बतो उहो मेंहनि खां ॾुही, उन ई वण जे हेठो हिकिड़ी डर हुई, उन में अंदरि सभु खीर खणी विधाई, हारे ई वियो। हाणे उते हिन ॾींहं जो काठी किली कटे सटे हिन पंहिंजी मनहड़ी हिकिड़ी ठाती, बैठक कई पंहिंजी। हाणे उते वेठो आहे, उते मच्छी वग़ैरह मारे खाए पियो, गुज़ारो करे पियो, खीर धीर पीए पियो। काफ़ी टाइम गुज़रियो त हिते हिकिड़ी उतां वासिंग नांग निकितो, उन डर मां ई निकितो ॿाहिरि त ॾिठईं त हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे जेको वण हेठो सुतो पियो आहे। माल त सभु हलियो चढ़णु, अचे उन जे मथां अचे बीह रहियो। उन छोकिरे जो अखि जो पटी त ॾिठईं त भला हे छाजो छांवरो आहे मुंहिंजे मथां, हीअं जो ॾिठईं त वासिंग नांग बीठो आहे मथां। त वासिंग नांग चयो ड्रिज न, हेतिरो टाइम तूं मुंहिंजी ख़िदमत कई आहे, तूं मूंखे खीर पीआरिया, हाणे चङाई जो बदिलो चङाई आहे यार, उनजो बदिलो मंदाई न थींदी। तूं बेफ़िक्री वेही रह, हीअ डर मुंहिंजी आहे हिन वण जे हेठां, हेतिरो टाइम तूं मूंखे खीर पीआरियो आहे, जेको घुरिणो तूं मूंखां घुर। हिन चयो था ॻाल्हि ॿुध, ॿियो मूंखे कुझु न खपे, बसि हाणे मुंहिंजा वार जेके नी सोना कर, ॿियो मूंखे हिते छा आहे जो मूंखे कहिड़ी शइ मूंखे खपे हिते, न हिते को दुकान आहे न मार्केट आहे, बाक़ी छा कंदो मां पैसनि ॾोकड़नि खे, मुंहिंजा वार जेके नी सोना कर। उन वासिंग नांग उते ई फूको जो ॾिनो, हिन जा वार जेके आहे सोन जा थी विया। पोइ वेंदो दरिया ते वीचण, उते वीचण वियो, उते हिन जो हिकु ॿ वार जेको किरी पियो उते दरिया में अंदरि, जेको वरी मच्छी खाई वई। मच्छी खाई वई, मीरबर बि अॻिते जेको मच्छी मारींदा हुया त उहा ई मच्छी मीरबर जी ॼार फाथी, मीरबर जे शहर में खपायो। उते हिकिड़े बादशाह जेको मच्छी वरिती, उहो बादशाह वठी घर वियो, उते बानी उन्हनि खे चीरे ठाहे पई त उन हिकिड़ी मच्छी मां सोनो वार निकिरी पियो। बानी हेॾे होॾे ॾिसी उहो सोनो वार खणी लिकाइण खां वञे पई अंदरि, त उते बादशाह जी ज़ाल ऐं धीउ ॿई वेठा हुया। बानी खे सॾु कयो, चई छा थी लिकाइण वञी? चई बादशाह दादी इहो सोन जो वार निकितो आहे मच्छी मां, त इहो मां लिकाइण थी आहियां। चई खणी आहे हेॾे। हुननि जो ॾिठो सोनो वार आहे, त जेका बादशाह जी जेका धीउ हुई उन चयो मां ॻाल्हि ॿुध,
जंहिंजा सोन जा वार आहिनि मुंहिंजी शादी करायो त इन सां करायो, न त सॼी ज़िंदगी मां शादी कोन कंदसि। बादशाह आयो घर मोटी, बादशाह खे चयो पंहिंजी ज़ाल एतू वारी धीउ जेको चयो आहे त मुंहिंजी शादी करायो त जंहिंजा सोन जा वार उन सां शादी करायो, न त मां शादी न कंदसि। बादशाह बि सोचियो त जंहिंजा सोन जा वार आहिनि इन वटि अलाए केतिरी मिल्कियत हूंदी। बादशाह ऐलान करायो जेको बि इहो माण्हू मूंखे हथु करे ॾींदो मां हुनखे वॾा इनाम ॾींदुसि। हिते बानी बि ॻोल्हा में निकिरी पई। बानी पंहिंजे माइटनि खे चयो ॻोल्हा कयो, ॼण ॻोल्हा ॿिए हंधि न कयो, ॻोल्हा कयो दरिया जे किनारे ते। लाज़मी इहो दरिया में थो मिंजे। अचे ॻोल्हा शुरू थी, आख़िर हिन खे ॻोल्हे लधऊं त हिकिड़े वण जे हेठो सुतो पियो आहे। बानी हुननि सां गॾु आई, बानीअ अचे ॾिठो, वार भेटाई, उहो ई आहे माण्हू। उतां हुनखे खणी वञनि पिया, हो त जागी पियो। जागी जो पियो त ॾिठे त बणाए माण्हू मूंखे खयां था वञनि। हिन चंग कढी वियो, खणी वॼाइणु शुरू कयो। वॼाइणु शुरू कयो, साण त उतां भॼई। साण जो आहे त अचे जो हिननि खे टकरण, हिननि खे भॼाए छॾियो, ॿेड़नि ते चढ़ी भॼी आहे। हे वरी मोटी अचे वण हेठो वेही रहियो। बानी चयो अचे बादशाह खे, चए बादशाह सलामत, मूंखे 5-8 माण्हू ॿिया बि ॾे ऐं ॿेड़ियूं मूंखे 2-3 ॾे। हाणे मां हिन बिलो कंदसि, मां ॻोल्हे लधो आहे इहो। हुन बादशाह जेको कहिड़ी देरि आहे, हुन ओॾी महिल 2-3 ॿेड़ियूं ॾिनियूं, 2-3 माण्हू हिनखे ॾिनई। आया उचड़े, ये माण्हू वठी आई हुते, पंहिंजा माइट पिया हंधई, बादशाह जा माण्हू बि। अचे ॾिठो त उहो छोकिरो सुतो पियो आहे। छोकिरे जे भरिसां अचे, छोकिरे खे खणी चई न पहिरियों हुन सामान कढो। हुनजो चंग कढियो, हे हो कढी खट ते सुम्हारे खणी ॿेड़ी में विझी ओॾी भॻा। छोकिरो जो उथियो विच दरिया में। हाणे छोकिरो जो ॾिसे त माण्हू मूंखे खयां था वञनि, ऐं खीसे मथ पर चंग हुयो कोन। खणी आए सिधो बादशाह वटि। बादशाह हिनखे चयो तूं डिॼ न, मुंहिंजी छोकिरी तोसां शादी कंदी, तूं डिॼ न, तोखे मारींदासीं कोन। तॾहिं हिनखे वञी साह पियो। हिन चयो मुंहिंजा जेके आहिनि दोस्त माण्हू, पहिरियों पुछा कंदुसि, पोइ मां शादी कंदुसि। चई ठीकु आहे, तूं पुछा कर। चई मूंखे उहो पंहिंजो चंग ॾियो। चंग ॾिनोसि। अचे हिन चंग वॼायो, दरिया जे किनारे ते बीह। उतो सान जो ॾिठो त सान उतो तो वॾी भॼई। वासिंगनाग उतो तो वॾी भॼई, उहो बि। चई माना ख़बर न अलाए छा थियो आहे हमरा अॻे, दरिया जे परे पासे आहे। वासिंगनाग चढ़ी वेठो सान जे मथां, टपी आया हेॾे, मेहूं बि सभु टपी आयूं परे पासे ते। चई ॻाल्हि ॿुधा सान, बादशाह मूंखे पंहिंजी धीउ थो ॾिए, हुन सां शादी जे नाले चवे थो, पोइ हाणे कयां या न कयां, धोखो अलाए छा आहे। सान चयो तूं शादी कर, असां तोसां गॾु आहियूं। वासिंगनाग जो तूं शादी कर, असां तोसां गॾु आहियूं। मां एॾी फूक ॾींदासीं, हिन बादशाह ई ख़तमु थी वेंदी। तूं शादी कर, असां तोसां गॾु आहियूं। पोइ जे बादशाह खे चई ठीकु आहे, मां शादी कयां थो। हुन पोइ शादी कई। शादी कई हुते। पोइ बादशाह इहो मालिक थी वेही रहियो। हाणे हुनखे त पुटु कोन हुयो। उते सान बि उते, मेहूं बि उते। वासिंगनाग पोइ चकर ते पियो ईंदो हुयो। पोइ इहा ॻाल्हि वञी हिन जे पीउ खे वञी पई ख़बर त मुंहिंजो पुटु फिलाणे मुल्क जो बादशाह आहे। उनजो पीउ उतां आयो। अचे मृत्यु इलाज कई, हल असां वटि का शइ कोन पतो आहे, सफ़ा हाणे असां पट ते वेही विया आहियूं, सॼो भाग तूं खणी आई असांजो, महिरबानी करे असां ॾे हल। उहा हिनजी माटेली माउ, उहा अचे पेरनि ते किरी पियसि। चइबो आहे ॻाल्हि ॿुध, मां हाणे तव्हां ॾे कोन हलंदुसि बसि। बाक़ी मेहूं अथव, हितां काहे वञो, सभु मेहूं हिन काए पंहिंजी सान मां न ॾींदुसि, इहो मूं वटि ई हूंदो, इहो मुंहिंजो साथी आहे। मेहूं बि उन्हनि खे ॾिनई, उन्हनि कुझु पैसा बि ॾिनई। चई खणी तव्हां वञो, मां तव्हां ॾे हाणे न हलंदुसि बसि। मां उहो ॾिसी छॾियो माटेली माउ जो कुर्ब। हाणे जे मां हलंदुसि, हाणे मूंखे इहो नुक़सानु ॾींदी घणो। पोइ ओॾी महिल उहो हलिया विया। हे पंहिंजो ख़ुशि थी हुते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻो। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि कहाणी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।